दोस्तों, हिकिड़े भेरे हिकिड़े माण्हूअ जी काल सां दोस्ती थी वई। काल छा थींदो आहे? मौत खे काल चइबो आहे। हुन सां दोस्ती थी वई ऐं हुन सम्झो हाणे मुंहिंजो दोस्त आहे, मूंखे कॾहिं मरण न ॾींदो। पोइ हुन काल खे चयो, ॾिस तूं मूंखे कॾहिं वठी त न वेंदे। काल चयो, भई ॾिस, हे प्राकृत जो नियम आहे, मां त ईंदुसि ई ईंदुसि, पर हिकिड़ी ॻाल्हि करे थो सघां, भई मां तोखे 4 चिठियूं मोकिलींदुसि पहिरीं, अचण खां पहिरीं। जीअं जीअं चिठी अचे तूं पंहिंजी तयारी करे वठिजांइ अचण जी। भाई चयो, ठीकु आहे। कई साल गुज़रिया विया, न भाईअ ध्यानु न ॾिनो। हिकिड़े ॾींहुं काल अची मथे ते बीठुसि, हल मां सां हाणे। चईं, धिकार आहे भई तो ते, तूं मूंखे चयो 4 चिठियूं मोकिलींदे, हाणे तूं अची वियो आहीं मूंखे वठी वञण जे लाइ, त इहा ॻाल्हि त मूंखे वणी कान। त हुन भाई चयो, छा तूं ॻाल्हाईं? मां तोखे 4 चिठियूं मोकिलियूं हुयूं, तुंहिंजा वार मां अछा कया पहिरीं चिठीअ में, तोखे चयमि हाणे वार अछा थी विया आहिनि, हलण जी तयारी कर। तूं ध्यानु न ॾिनो, कारे करे वरिता हुनखे। पोइ मां तुंहिंजी जेके अखियुनि जी नज़र आहे उनखे घटि करे वरितो। मां चयो, भई हाणे हल, तूं वरी चश्मो पाए हली रहियो आहीं। पोइ मां तुंहिंजा दंद भॼी छॾिया। मां चयो, हाणे तूं खाई न सघंदे, तूं नया दंद हणी करे वरी कमु हलायो। पोइ मां चौथी चिठी मोकिली तोखे, तुंहिंजे शरीर में मां बीमारी करे आयुसि, वरी बि तो ध्यानु न ॾिनो। हाणे त वक़्तु अची वियो आहे, तूं मूंखे चई नथो सघीं। त हुन भाईअ खे ख़्यालु आयो, भई 4 चिठियूं मूंखे हिन काल मोकिलियूं, तो बि मां ध्यानु न ॾिनो। दोस्तो, असां सभिनी खे वञिणो त आहे। जीअं जीअं चिठियूं ईंदियूं वञनि, तव्हां वञण जी तयारी शुरू कयो, पंहिंजा कम पूरा कंदा वञो, पंहिंजे हथनि सां दान पुण्य कंदा वञो। जॾहिं तव्हां वञो त सभई माण्हू चवनि, हा भई इहो माण्हू हो जेको हिन दुनिया जे लाइ कुझु करे वियो। त काल त ईंदो ई ईंदो दोस्तो। बसि चिठियुनि जो इंतज़ारु कंदा रहियो, चिठियुनि जो जवाबु ॾींदा रहियो, ऐं जॾहिं तव्हां हितां वेंदा त सुठे मन सां, सुखीअ मन सां हिन संसार खां वेंदा। हिन जे बारे में ज़रूरु सोचिजो।